सकरन जे मोहल्ले पीर ज़ाकरीअ जी रिहाइशी मुसम्मात पठाणी पंहिंजे ॿिनि भाउरनि अब्दुल जब्बार खोखर ऐं मोहम्मद रियाज़ खोखर सां गॾु सकरन प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त गुज़िरियल महीने असां जूं सौट औरतूं पाण में घरेलू ॻाल्हि तां विड़ी पियूं, जंहिं ते असांजे मर्द सौटनि जाफ़र खोखर, हाकिम खोखर, आसिफ खोखर, माजिद खोखर ऐं शहबाज़ खोखर असांजी भेण मुसम्मात पठाणीअ ते हथियारनि सां हमिलो करे खेसि ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंजो असां क़ानूनी रस्तो इख़्तियार करे FIR कटाई, जंहिंमें पुलिस 2 जवाबदार जाफ़र खोखर ऐं माजिद खोखर खे गिरफ़्तार पिणु करे चुकी आहे, जॾहिं त आसिफ खोखर ऐं शहबाज़ खोखर रूपोश थियल आहिनि। हिननि चयो त हींअर असांजी मामी मुसम्मात बिल्किस ऐं संदसि धीअ नसरीन असांखे हिरासां करे धमकियूं ॾेई रहियूं आहिनि, जंहिंमां असांखे हर वक़्तु ख़तरो पिणु आहे, जॾहिं त असांजे मुख़ालिफ़ हमले आवरनि खे भड़काए खैन तहफ़ुज़ पिणु ॾेई रहियूं आहिनि। हिननि वधीक चयो त असांखे इन्हनि ॿिन्ही औरतुनि समेत केस में ॼाणियल जवाबदारनि मां ख़ौफ़ आहे, जंहिंजी असां अदालत में तहफ़ुज़ जी दरख़्वास्त पिणु ॾिनी आहे। होॾां असां मुसम्मात पठाणी खे धकनि जो मेडिकल सर्टिफिकेट ॿियान ॾियारियो आहे। इन करे हिन प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए असां IG सिंध ऐं आला अदलियत खां घुर था करियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे।